अम्मा मां स्कूल पे वञा ड्यूटी ते कमाए छा को ॿुधा मूंखे। बाबा तव्हां न वञो। बाबा हाणे जेको उस्ताद ड्यूटी ते वञे थो उनखे फोरू मारी था छॾनि। अड़े मुंहिंजी अम्मा मूंखे कुझु कोन थींदो। बाबा तव्हां न वञो प्लीज़। बाबा न के पुलिस छो कोन थी पकड़े। अम्मा शायदि उहे फोरू ऐं धाड़ियल असांजे हुकुमराननि ऐं पुलिस खां ॾाढा आहिनि जो हर हफ़्ते असांखे हिकु उस्ताद जो लाश ॾिनो थो वञे। पूरी सिंध में अमन अमान जी हालत तमामु ख़राबु आहे। असांजा इदारा बेवस पढ़ियल आहिनि। पर बाबा तव्हां कोन ईंदव स्कूल। मां कोन छॾींदमि तव्हांखे। चङो मुंहिंजी अम्मा मां कोन थो वञा। ख़ुशि